दीन इस्लाम खां पहिरीं बि रब ताला जूं इबादतूं थींदियूं, इहो तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था। असां जिन जा उम्मती आहियूं, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां पहिरीं बि रिवायतुनि मुताबिक़ तक़रीबन 1.25 लाख जे क़रीब अंबिया किराम आया ऐं सभिनी नबियनि खे ख़ुदा ताला पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजूं पंहिंजूं अलॻि अलॻि निशानियूं ॾिनियूं। उते ई कुझु अहिड़ा नबी बि आया जिन जा जेके निशानियूं आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि मां वरी हिकु नबी अहिड़ा जेके सते आसमान ते जॾहिं मेराज जो सफ़र रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज सफ़र ते विया, सते आसमान ते उन्हनि खे उहे मिलिया ऐं जिन उन्हनि खे पंहिंजो पुटु करे पुकारियो। ॻाल्हि कही रही आहियां मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। पाण उहे नबी आहिनि, आज़माइशूं त हर नबियनि ते आयूं, पर पाण उहे नबी आहिनि जिन जे मथां अज़ीम तरीन आज़माइशूं आयूं। हीउ वक़्तु उहो आहे जॾहिं माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया हूंदा ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि पाण उन ई ख़ानदान मां हुआ जिथे बुतनि जी पूॼा थींदी हुई। पर छो त पाण हिकु नबी आहिनि त ख़ुदा ताला उन्हनि खे शऊर बचपन में ई ॾेई छॾियो हो। बचपन में ई हो एॾा माहिर हूंदा हुआ, उन्हनि खे शऊर एतिरो घणो हूंदो हो जो पंहिंजे वालिद खां सवाल कंदा हुआ नंढड़ी उमिरि में, त असां हिननि बुतनि जी पूॼा छो था कयूं? हे त न ॻाल्हाइनि था, न जवाबु ॾियनि था, न असांखे कुझु ॾियनि था, असां हिननि जी बुतनि जी पूॼा छो था कयूं? ऐं जवाब में कंहिं रिवायत कुझु अल्फाज़ लिखे थी, कंहिं रिवायत कुझु अल्फाज़ लिखे थी, कंहिं तरीक़े सां उन्हनि खे जवाबु ॾिनो वेंदो हो। ऐं उते हिकु रिवायत मुताबिक़ त पाण उन पंहिंजी नंढी उमिरि में पंहिंजे वालिद खे चवनि था त मूंखे डपु लॻे थो त किथे तव्हां ते रब ताला जो अज़ाब न अचे, मूंखे डपु लॻी रहियो आहे। ऐं उते ई वरी पाण इहो बि फ़रमाइनि था त मां रब ताला खां तव्हांजी बख़्शिश थी दुआ कंदसि। हीउ उहो ॿारु आहे जेको उन जॻह ते पैदा थियो आहे जंहिं जॻह ते तमामु माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया आहिनि। उते ख़ुदा ताला उनखे शऊर बख़्शे थो। पाण कुझु वॾा थियनि था, जॾहिं उन जॻह खे छॾे, रिवायतुनि में लिखियलु आहे त ॿियनि जॻहियुनि ते हिजरत करे वञनि था, कुझु वॾा थियनि था, त उते बि माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया आहिनि। ऐं उते हिकु रिवाजु हूंदो त ईद जे ॾींहुं तमामु जेके माण्हू हूंदा, हिकु ईद जो ॾींहुं जॾहिं ईंदो हो, तमामु माण्हू बुतनि जे साम्हूं घरां खोड़ सारियूं शयूं जीअं मिठा ठहंदा आहिनि, डिफरेंट ताम ठाहींदा आहिनि, उहे वञी बुतनि जे साम्हूं रखी छॾींदा हुआ। ऐं पोइ ईद सेलिब्रेट करण जे लाइ कंहिं मैदान में तमामु माण्हू मैदान में गॾिजंदा हुआ, वापसि ईंदा हुआ, उतां उहे ताम खणी खाईंदा हुआ, उनखे तबरुक सम्झंदा हुआ। हिकु ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि उते मौजूदु आहिनि। पाण वञण खां इनकार था कनि, तबियत ख़राबी जो बहानो था कनि, तमामु माण्हू हलिया विया आहिनि, सभु बुत उते मौजूदु आहिनि। पाण उते वञनि था ऐं ॾिसनि था बुत त न को मानी खाइनि था, न कुझु कनि था। पाण तमामु जेके बुत आहिनि उन्हनि खे टोड़े छॾनि था ऐं सिर्फ़ु हिकु बुत वॾो आहे, वॾो जेको बुत हो उनखे नथा टोड़नि, उन जे कुल्हे ते उहा कुल्हाड़ी रखी छॾनि था। जॾहिं तमामु माण्हू वापसि अचनि था, कावड़ में आहिनि, गुस्से में आहिनि, सवाल कनि था, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाबु ॾियनि था त तव्हां मूंखां छो था पुछो? तव्हां त जिन जी इबादत कंदा आहियो उहे तव्हांजे साम्हूं आहे न, उन खां पुछो, उनखे चयोसि त मूंखां इंतकाम वठे जेको मूं कयो आहे। पर छो त हीअ ॻाल्हि बुत जी थी रही आहे। पाण जेतिरा बि उते माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियण जे लाइ काठियूं जमा कनि था, हिकु मैदान में काठियूं जमा थी रहियूं आहिनि। उते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वठी वञनि था, उते वञी उन्हनि खे रस्सियुनि सां ॿधनि था ऐं उते बाहि लॻाइनि था। ऐं वरी जीअं मां चयो त ख़ुदा ताला पंहिंजे तमामु नबियनि खे अलॻि अलॻि निशानियुनि सां मोकिलियो आहे। जॾहिं उहा बाहि लॻे थी त इहा निशानी ख़ुदा ताला जी तरफ़ां, त उन बाहि खे हुकुम थिए थो त बाहि थधी थी वञे। उहा बाहि जेका काठियुनि में लॻल आहे उहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ थधी थी वञे थी। एतिरे क़दुरु त न सिर्फ़ु उन्हनि जी स्किन ते, उन्हनि जे वारनि मां कुझु उन्हनि खे कोन्ह थियो, उन्हनि जे कपिड़नि ते बि उन बाहि जो को असरु कोन्ह थियो। सिर्फ़ु हिकु शइ सड़ी, कहिड़ी? उहा रस्सी जेका उन्हनि बुत परस्तनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते ॿधी हुई।
ही उहा निशानी आहे जंहिं निशानियूं असांखे जॻह जॻह ते ॿुधाए असांखे सेखारण जे लाइ निशानियूं ॾिनी वियूं आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।